पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध के सूबाई अॻवान हाजी दीदार अली जतोई चयो आहे त सिंध हुकूमत जी नाअहली सबब सिंध जा आबादगार पानी लाइ परेशान आहिनि। पीपी जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वज़ीरनि पंहिंजूं ज़मीनूं आबाद करण लाइ सॼी सिंध में पानी जी खोट पैदा कई आहे। पीपी जे मंज़ूर नज़र माण्हुनि खे पाणी पहुचाए नंढनि आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। तहरीक इंसाफ़ आबादगारनि खे पाणी न ॾियण वारे मसइले ते ख़ामोश न वेहंदी। हुन अहिड़ियूं ॻाल्हियूं तहरीक इंसाफ़ जे कारकुननि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे कयूं। हाजी दीदार अली जतोई चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध में आबादगारनि खे पाणी ॾियण बजाए सियासत चमकाए रही आहे। सिंध में पाणी जी खोट सबब लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणजंदियूं पियूं वञनि। ज़राइत मुल्क में मईशत लाइ रीढ़ जी हड्डी जो किरदारु अदा कंदी आहे। सिंध में हथरादू पाणी जी खोट पैदा कई पई वञे। मुतालबो कयूं था त सिंध में हथरादू पैदा कयल ज़रई पाणी जी खोट खे ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।